पीपल्स पार्टी एमपीए नादिर मंगसी चयो आहे त चांडिया ऐं मंगसी भाइरनि में को बि तकरार नाहे। सभु पाण में भाइर आहियूं। बलूचिस्तान खां ईंदड़ पाणी खे को बि रस्तो ॾियण लाइ तयार न हो। एफपीए ऐं सुप्रियो बंद खे मज़बूत न कयो वियो त हर साल नुक़सान थींदो रहंदो। पीपल्स पार्टी जो एमपीए नादिर मंगसी गाजी खावड़ पहुची ॿोॾि दौरान थियल नुक़सान ऐं इमदादी कार्रवाइयुनि जो जाइज़ो वरितो। एमपीए नादिर मंगसी जे गाजी खावड़ पहुचण ते ॿोॾि मुतासिरनि शिकायतुनि जा अंबार लॻाए छॾिया। मुतासिरीन जो चवणु हो त ॿोॾि सबबि घर तबाह थी वञण खां पोइ दरबदर थी विया आहियूं। केतिरनि ई ॾींहनि खां खुलियल आसमान हेठि वेठल आहियूं, पर खाधे पीते जे सामान समेत के बि सहूलियतूं फ़राहम नाहिनि कयूं वयूं, जंहिं सबबि मासूम ॿारनि समेत बुखूं काटण ते मजबूर आहियूं। पीपीएमपीए नादिर मंगसी मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त गाजी खावड़ जे ॿोॾि मुतासिरनि जी जल्द मालिकी कई वेंदी ऐं सभिनी खे राशन ॾियारियो वेंदो। वार्ड वाइज़ राशन ॾियण जो सिलसिलो शुरू कंदासीं। ॿाहिरिएं मुल्कनि खां NGOs आयूं आहिनि जेके गाजी खावड़ में कमु कंदियूं ऐं इलाइक़े वासियुनि खे वॾो रिलीफ मिलंदो। नादिर मंगसी जो चवणु हो त ॿोॾि मुतासिरनि खे ॻोठनि ॾांहुं मुंतक़िल कयो पियो वञे ऐं ॿोॾि मुतासिर ॻोठनि ॾांहुं वेंदा त राशन जी विरहासत में अञा वधीक सहूलियत थींदी। घरनि जी सर्वे बि थी सघंदी। गाजी खावड़ में पाणी जे निकाल लाइ मशीनूं ॾिनियूं वेंदियूं जीअं पाणी शहर मां निकाल थी सघे।